हेलो उता नजर मेक किकड़ी दे पुछाला मेक बीब दे पुछा बीब कबे दे गए मेहमान रागी है एकड़ो सैयद कामरान अली शाह जिते भी है मेहरबानी करे पंहिंजे साधीदन समेत मथे अचे तो भी असां उनजी एंट्री कराए सघूं। असांजो मेहमान रागी है सैयद कामरान अली शाह मेहरबानी करे असां सां राब्ते में अचे तो जी असां उनजी एंट्री कराए सघूं ऐं साधीदा पंहिंजा मथे मोकिले मेहरबानी। हेलो 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 टेस्ट हेलो चेक हेलो मैक हेलो जेड़वाल लुटिया उस्ताद जी पेश करनिया फुरा तो यहाँ साईं अल्ताफ शाह बुखारी साहब रो साईं दोस्त वडेरो मोहम्मद शमन मोहम्मद साहब ये इज्जत बख्शी आई मुझो पुछ से सूर तरो देता राजो पुछ से सूर तरो देता मैं तमूत नटाई वददा एक कंध कुल्हे ते देख न भूल मैं त कंध कपाई वददा कुल्हे ते देख न भूल ला 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 एक कंध कुल्हे ते देख न भूल में कंध कपाई वददा मर तो चुकुस उस्ताद बुखारी मैं त जीवन कनु नटाई वददा सैदो आख्या इश्क लिखा है ओ सैदो आख्या इश्क लिखा में इश्क लिखाई बैठा जन्नत कखा विच सोहणल साईं मैं त पाह छपाई बैठा छिनरी छाती ता विच दिल दा मैं त खून छपाई बैठा खीसे विच उस्ताद बुखारी मैं त खुशबू चाई बैठा हुस्न तुसादा तौबा है हुस्न तुसादा तौबा ते इश्क असादा जारी गाल तुसादी ॾाढी गौरी ते मिन्नत असादी भारी रीत तुसादी ओखी न्यारी ते प्रीत असानी प्यारी हुस्न खटिया उस्ताद बुखारी अलहम असानी हारी रो रो गता से पानी
यहाँ लेथड़ा दसो हो ए दिल को आग लग गई, ए दिल को आग लग गई, और क्या करा दसो रो रो गता दसवाई लेथड़ा दसो रो रो गता दसवाई लेथड़ा दसो है दिल को आग लग गई, है दिल को आग लग गई, है दिल को आग लग गई, और क्या करा दसो रो रो गता दसवाई या लेथड़ा दसो रो रो गता दसवाई। दस को दसा दसो रो रो गता दसवाई या लेथड़ा दसो रो रो गता दसवाई या लेथड़ा दसो है दिल को आग लग गई, है दिल को आग लग गई, और क्या करा दसो रो रो गता दसवाई या लेथड़ा दसो रो रो गता दसवाई। दिल हुई के साथ छोड़ सिर तली पे है, सदके ओदी गली से गए, ए जिंदगी ताब सदके ओदी गली से गए, बाकी बचा है कड़ा, बाकी बचा है कड़ा, तो इम्तिहान सो रो रो गता दसवाई लेथड़ा दसो रो रो गता दसवाई लेथड़ा दसो है दिल को आग लग गई, है दिल को आग लग गई, और क्या करा दसो रो रो गता दसवाई या लेथड़ा दसो रो रो गता दसवाई। दिल है ता उले उले
दसो रो गता से मान जाने छेड़ा दसो रो गता से मान साईं वॾी महिरबानी मोहम्मद कासिम फारूकी साहब जी साईं आऊं गुज़ारिश कंदुसि ज़मीर हुसैन के ही असांजो दादू जो तमामु बहितरीनु शहनाई नवाज़ आहे त उहो पाण अचे ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में ही शहनाई नवाज़ आहे असांजे दादू जो तमामु बहितरीनु ज़मीर हुसैन उस्ताद बुखारी चयो त मुंहिंजो मज़हबदार दुनिया जे दस्तूर खां मुंहिंजो मज़हबदार दुनिया जे दस्तूर खां उस्ताद अंदरि आछो सूंहं भरियो संसार जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूॼा पई हले साईं मुंहिंजा शाइरनि अदीबनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके दोस्त पंहिंजी शाइरी पढ़णु चाहिनि था या उस्ताद ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहिनि था त उनखे हिकु भेरो वरी गुज़ारिश कंदुसि त हू स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो नालो लिखाइनि सिंध जी कुंड कुड़ क्षमा कई आयल अदीबनि शाइरनि खे आऊं हिकु भेरो ॿीहर दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो असांजे प्रोग्राम में इंतिहाई सुहिणा सुहिणा शाइर ऐं अदीब शरीक थिया आहिनि
माइक बंद कर बाबा, बस ना बस। साईं वॾी महिरबानी। साईं कामरान अली शाह ही हुयो ज़मीर हुसैन। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं कामरान अली शाह साहब खे, नौजवान रागी, उनखे गुज़ारिश कयां त पंहिंजे साज़िदनि सां मथे अचे। कामरान अली शाह खे गुज़ारिश आहे तो अचे। ऐं दीदार अली बेंजे नवाज़ असांजो, ऐं उनखे बि गुज़ारिश कंदुसि त उहो अचे स्टेज ते। साईं मुंहिंजा पूरी सिंध मां मोरो, जोही, वाही पांदी, फुलजी स्टेशन, हैदराबाद, घोटकी, खैरपुर मीरस, लाड़काणो, नसीराबाद, कराची ऐं सिंध जी कुंड कुछ मां कई आयल शाइर अदीब ऐं उनजा नाला कोन थो खणा, सभु असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहियो। ऐं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां उस्ताद बुखारी अदबी काउंसिल तरफ़ां असांजे चेयरमैन डॉक्टर अल्ताफ़ बुखारी, सरपरस्त आला साईं सैयद हाकिम अली शाह बुखारी साहब, मोहतरम ताबिश बुखारी ऐं मुंहिंजे तरफ़ां असांजी पूरी टीम जे तरफ़ां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार। तव्हां आयो, असांजूं अखियूं थधियूं थियूं। ऐं थोरा मञंदुसि हिन प्रोग्राम खे, हिन हेॾे मांडराण खे मचाइण में जिन दोस्तनि असां सां सहकार कयो आहे, उन्हनि जा आउं नाला ज़रूरु खणंदुसि। साईं मुंहिंजा डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन सरदार मोहम्मद अशरफ सोलंगी, उनजी महिरबानी आहे, उन असां सां सहकार कयो आहे, जंहिं ही हेॾो पंहिंजो वेन्यू ॾिनो ऐं असांखे हर साल ॾींदो आहे, उनजी महिरबानी आहे। उन सां गॾु साईं इक़बाल इम्तियाज़ फुलपटरो, चीफ ऑफिसर डिस्ट्रिक्ट काउंसिल, साईं ख़ादिम हुसैन खैरो, जनरल सेक्रेटरी आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल एम्प्लॉइज़ यूनियन CBA जो, उहो बि असां सां ॾाढो सहकार कंदो आहे। ऐं अॼु बि प्रोग्राम में असां सां सहकार कयो अथसि, सॼो ॾींहुं असां सां हिते गॾु हुयो। सहाफ़ी दोस्त KTN, कावश, शाम अख़बार, पंहिंजी अख़बार, एकता, सोभ, धरती TV, आवाज़ TV, मेहरान TV, जेके बि चैनल आहिनि उन्हनि जूं महिरबानियूं, उहे असांखे कवरेज ॾेई रहिया आहिनि। उन खां पोइ ऐं जेमखाना वारनि जे दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। साईं ख़ासि तौर शाहज़मान मलकानी साहब, उहो उन असां सां सहकार कयो आहे, इमदाद सान साहब ऐं केबल नेटवर्क साईं आफ्ताब कमाल सोलंगी साहब जी महिरबानी आहे, जेको कुझु ई वक़्त खां पोइ असांखे पंहिंजे केबल नेटवर्क ते लाइव खणंदो। ऐं हीउ प्रोग्राम जेको सॼो रिकॉर्ड थिए पियो थो, पहवर मूवीज़, उन्हनि जो महिरबानी आहे। हीअ जेके ॿाहिरि स्टॉल लॻाई वेठा आहिनि, इन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं, मतिलबु त हा मलाहिको साउंड ऐं हीअ जेको डेकोरेशन आहे, ॿी हिन प्रोग्राम में हीअ जेको सॼो सेटिंग आहे, उनजा जेके दोस्त असांजे जेके वॉलंटियरी कमु कनि पिया, उन्हनि जी वॾी महिरबानियूं। मतिलबु त हीअ रुॻो हिकिड़े माण्हू जो कमु न आहे, हिन में तमामु घणा माण्हू शरीक आहिनि, तव्हां दोस्तनि जी महिरबानियूं जिन असां सां सहकार कयो आहे ऐं हीअ आलीशान प्रोग्राम असीं करे रहिया आहियूं। ऐं गुज़ारिश कंदुसि कामरान शाह साहब खे, असांजो रागी जिथे बि आहे, महिरबानी करे जल्द खां जल्द स्टेज ते अचे। 9 बजे खां पोइ पाण बाज़ाब्ता पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। मथे महिमान बि विहारबा ऐं एवॉर्ड तक़रीब बि आहे, एवॉर्ड बि असां जेको आहे सो दोस्तनि ताईं उहे पहुचाईंदासीं जिन जिन जूं ख़िदमतूं आहिनि। सो ऐं गुज़ारिश कंदुसि कामरान अली खे त पाण अचे। साईं कोन्हे छा?